पर तव्हां ॿाहिरि हमेशह हिकु सुवाल कंदा आहियो त बाबा असां पंहिंजे जे जी सिम ते जेको आहे लोड करायोसीं जे जी सिम ते, ठीकु आहे। ऐं असां लोड करायो आहे, बसि लोड कराइण जी शर्त ते ई असांजो बैलेंस कटिजी वियो आहे। हाणे असांखे कीअं ख़बर पए त असांजो बैलेंस छा ते कटियो आहे। ऐं तव्हांखे इहो बि सेखारींदासीं जेको तव्हांजो बैलेंस कटिजे थो उनखे कीअं बंदि कयो। ॿई शयूं, पहिरीं शइ कीअं त किथे तव्हांजो बैलेंस कटियो, ॿी शइ इहा त उनखे बंदि कीअं कयूं। सो अगरि तव्हां पहिरीं दफ़ो असांजे अकाउंट ते आहियो त बाबा असां तव्हां सां अहिड़ा मालूमाती वीडियो शेयर कंदा आहियूं, तव्हां असांखे सपोर्ट कयो जीअं तव्हां अॻिते अहिड़ा मालूमाती वीडियोस ॾिसी सघो। बसि हिनखे तव्हांखे वीडियो खे लाइक करे फॉलो करिणो आहे बसि, ठीकु आहे बाबा। हाणे ॾिसो पूरो तरीक़ो मोबाइल जी पूरी स्क्रीन ते सुकून सां हिकु स्टेप तव्हां फॉलो कयो, इनशाला तव्हांखे फ़ाइदो पवंदो। असां हे ॾिसो जेको हे कोड आहे *7050#, मतिलबु *7050#, जॾहिं तव्हां हे कोड लॻाईंदो तव्हांखे हीउ कोड 3 ॾींहंनि जी मालूमात ॾेई सघे थो त तव्हांजो बैलेंस किथे कटियो आहे। हाणे ॾिसो हिन 3 ॾींहं अची विया। 2 तारीख़ तव्हां जेको ॼाण चाहियो था, 3 तारीख़ या 4 तारीख़ तव्हांजा बि जंहिं तारीख़ ते लॻाईंदो गुज़िरियल 3 ॾींहंनि जी तव्हांखे मालूमात ॾेई सघे थो। जीअं मां 2 तारीख़ ते हाणे लोड करवायो आहे ऐं मुंहिंजा सभु बैलेंस जेको आहे कटिजी वियो आहे, त मां छा कंदुसि जेको आहे पहिरें नंबर ते लिखी करे हिकु नंबर लिखी करे सेंड करे छॾींदोमांव, जेको तव्हांखे सेंड जो ऑप्शन ॾेखारे थो। इन ते जॾहिं तव्हां क्लिक कंदा तव्हांखे जेको आहे सो चवंदो त बसि कुझु देरि इंतज़ारु कयो। इंतज़ारु करण खां पोइ चए थो हाणे तव्हांखे जेको आहे सो मैसेज ईंदो। हाणे जेसिताईं तव्हांखे मैसेज अचे तव्हांखे छा करिणो आहे बाबा, अञा त हिन वीडियो खे लाइक न कयो त वीडियो खे लाइक करे छॾियो। अहिड़ा मालूमाती वीडियोस तव्हांखे किथे मिलंदा, सो हिन अकाउंट ते मिलंदा, सो तव्हां हिन अकाउंट खे फॉलो करे छॾियो। हाणे असां थोरी देरि इंतज़ारु कंदासीं, तव्हां बि इंतज़ारु कजो। पोइ ॾिसो हाणे मैसेज अची वियो आहे त बाबा तव्हांजो बैलेंस किथे कटियो आहे। हाणे जी मुंहिंजी इहा सिम आहे, इन ते मुंहिंजो पैकेज थियल आहे, मां लोड कराए पैकेज कराए छॾियो, पर मुंहिंजो हिते जेको आहे 2 तारीख़ खां पहिरियां मां करायो। ऐं ॾिसो 0 किथे मुंहिंजी कटौती न आहे थी। मिसाल जो तव्हांजी कास्ट जे कटौती थियल आहे, SMS जे कटौती थियल आहे, या कोई एक्टिवेटेड जीअं ऑफर लिखियल आहे न हिते, अगरि तव्हांजो उते किथे बैलेंस कटियल आहे तव्हांजे उहे ऑफर्स जीअं को पैकेज लॻल आहे उन ते कीअं असां बंदि कयूं, जंहिंजे करे असां बैलेंस कटिजे थो, उन लाइ बि हिकु कोड हूंदो आहे। मतिलबु छा ॻाल्हि करण जो मक़सदु, जंहिं पैकेज जे करे या बैलेंस थो कटिजे उनखे बंदि कीअं कयूं। सो तव्हांखे *6811 *6611# जॾहिं तव्हां लॻाईंदो तव्हांजे साम्हूं जेको आहे कुझु ऑप्शन ईंदा। हिन सां तव्हां कोड सां इहो ॼाणे सघो था तव्हांजे नंबर ते कहिड़ियूं ऑफर्स लॻल आहिनि, पैकेज कहिड़ा लॻल आहिनि। हाणे इते जॾहिं तव्हां कोड लॻाईंदो तव्हांखे 3 नंबर वारो जेको ऑप्शन आहे इन में वञिणो आहे, ठीकु आहे। इन सां तव्हांखे इहो ॿुधाईंदो तव्हांजा कहिड़ा पैकेज लॻल आहिनि, उनखे तव्हां हिते वञी अनसब्सक्राइब कंदा। हाणे ॾिसो हिते मुंहिंजो को बि पैकेज फ़िलहालु लॻल न आहे, जंहिंजे करे मुंहिंजा बैलेंस कटिजी। तव्हां ॾिसो मुंहिंजो 0 रुपयो ₹1 बि न आहे कटियो। अगरि तव्हांजो हिते पैकेज लॻल हूंदो त सभु पैकेज अची वेंदा। उन खां पोइ तव्हांखे हिकु हिकु करे बसि हितां अनसब्सक्राइब करिणो आहे। पोइ जॾहिं तव्हां लोड कराईंदा तव्हांजो ₹1 न कटिबो। काफ़ी असां पहिरियों बि तरीक़ो तव्हां शेयर कयोसीं, काफ़ी दोस्तनि जेको आहे दुआऊं ॾिनियूं हुयूं। उमेदु आहे तव्हांखे हे तरीक़ो वॾो कमु ईंदो। ऐं अगरि तव्हां वधीक जेको आहे नंबर जी हिस्ट्री करणु चाहियो था, उन बि तरीक़ो मौजूदु आहे। तव्हां कॉमेंट्स कयो त उन वीडियो तव्हांखे लिंक शेयर करे छॾींदासीं।